वतायो फ़कीर ॿुधो न हो वताए फ़कीर खे ताजपुर वारा नवाब जेके हा ताजपुर वारा कावड़िया लाइ छाते फ़कीर ते जेल में विधोसि। समझो था न लगारी मुंहिंजा दोस्त भी आहिनि जमायती भी आहिनि उन्हनि जे लाइ कोन थो चवां। फ़कीर खे विधो जेल में। फ़कीर जेल में जो पइजी वियो त 15 ॾींहं जेल में पियो। माण्हू चङा अची ॻोठ जा पिया अरे फ़कीर आ गरीब आ छॾियोसि। मस मस फ़कीर जी जान छॾायूं। फ़कीर हाणे निकितो ॻोठ पियो वञे मुक़ाम जे भर मां लंघियो त फ़कीर जो वियो त पुछो को माण्हू मरी वियो। ताज़ी क़बर ठही पई। फ़कीर जी क़बर ते बीठो चए अबा जेकॾहिं सैयद आ त अलाह जी रहमत हूंदई, जेकॾहिं को समाट आ त अलाह जी रहमत हूंदई, भला जेकॾहिं को ॿियो बरोच आ त अलाह जी रहमत हूंदई, पर जे लगारी आ त लख लानत हुजई बेड़ा। समझ में आई अलाए ॻाल्हि? फ़कीर खे सतायो हो न।